नाज़रीन, हाला में पुलिस एहलकारनि जे मुबैना तशद्दुद में भील बिरादरी जो नौजवान मर्डिंग थी पियो। हाला पुलिस पारां खेसि मेडिकल लाइ लेटर न ॾियण ऐं NC दाख़िल न करण ख़िलाफ़ भील बिरादरी जे औरतुनि तोड़े मर्दनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हुन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे नदीम मंगरियो। जी नदीम। जी बिल्कुल, ये गोठा लाबक शाहपन जे रहवासी भील बिरादरी माण्हुनि हाला प्रेस क्लब हाला जे अॻियां हाला पुलिस एहलकारनि पारां जेको घर में घिड़ी औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करणु ऐं हुन जेको नौजवान खे राजू भील खे जेको सख़्तु ज़ख़्मी करण बैदि जेको हुननि ते एहतियात कयो आहे, जेको ज़ख़्मी आहे उहो बि हिन हिते गॾु आहे। हिते हाला प्रेस क्लब हुन ज़ख़्मी खे अॻियां रखी हुननि जेको एहतिजाज कयो आहे, हुन चवणु आहे जेको हाला पुलिस जे एहलकारनि घर में घिड़ी औरतुनि जे ॿारनि तशद्दुद कयो। में हाला पुलिस बि जेका आहे हुन पंहिंजे पटे भाइनि जी जेका साथारी बणियल आहे, जेको हुनजो न को दाद थी रहियो आहे न को फ़रियाद थी रहियो आहे, नई हुनजी NC दाख़िल थी वई आहे। हुनजो छा चवणु आहे हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं मुंहिंजो ॾेरी कटा सिरपंदो कई अन जा ऐं हितां के ॾेथनि धकाया पुलिस वारा आहे ॾेथा। हा ऐं वेंदी त कपिड़ा कोन पाण ॾिना मुंहिंजी ॾेराणी खे वारनि में पटे ऐं रोड ते कीली आहे। हा ऐं असांखे चए त कोर्ट में केस सुम्हंदा तव्हांजे रननि खे असीं बेइज़ती कंदासीं। असांजो त कुझु कोन्हे कयो, थाणे ते ॿ राति छॼे ॾींहं को सॼे थियण में उहो असां त ग़रीब आहियूं, असां त ना इंसाफ़ी करे पिया आहिनि। ग़रीबनि जो केरु कोन्हे, हीअ त ग़रीबनि खां ज़ुल्म करे पिया आहिनि। कुटी छॾे ॾिनो जहिड़ो कुतो। टियों ॾींहं घरनि में अची ॿार बचनि माइनि खे छोकिरे खे धक हणी विया आहिनि। उन खां पोइ वरी शाम जो अची थाणे ते खणाए आया आहिनि छोकिरे खे। वरी थाणे में सॼी राति मारियो आहे, कुटियो आहे। उन खां पोइ छोकिरे खे राति जो 12 बजे थाणे तां ॻोठ जे ज़मींदार घुरायो, भई फ़ैसिलो ठहारायां थो तव्हांजो। फ़ैसिलो कराए त फ़ैसिले में धमकी इहा ई ॾिनी आहे, फ़ैसिलो सुबुह थियो आहे जेसि ताईं केरु पुछण बि कोन आया आहिनि। ऐं उन खां पोइ सुबुह जो 8 बजे सरकारी हॉस्पिटल तेलका अस्पताल हाला में खणाए आया आहियूं त टिके डॉक्टर ॾिसण लाइ तयारु कोन्हे। हाला पुलिस हिते हुतां वठी आया आहिनि, राति जो घरनि में कुटियो आहे। माइनि खे बि वार मां घणे छिकियो अथव, हिते जहिड़ी धकाई तो करे चुका न। सूमार ॾे थो मजनो ॾे थो, हथियार सरकारी घरनि में घिड़ी धकाया आहिनि। हिते थाणे खणी आया सॼी राति हिते मोचरा ॾिना। ॾींहुं कल्ह मिलियो आहे ॿार भई हमारा को दवा ॾियण तक तयारु कोन्हे। जी बिल्कुलु, हुन जो चवणु आहे त संदनी ॻोठ जा पुलिस एहलकार आहिनि, सूमार ॾे थो ऐं मजनू ॾे थो, जिन जेको बिला जवाद घर में घिड़ी हिन जे नौजवान खयो सरकारी हथियारनि सां जेका हुननि फायरिंग कई आहे। जेको हिन वक़्तु ई हाला थाणे ते बि NC दाख़िल कराया विया, मगर हाला पुलिस हुननि जो को फ़रियाद वठण लाइ तयारु न आहे। पुलिस जेका आहे पंहिंजे पटे भाइनि खे बचाइण लाइ जेको सरगर्म आहे। हिननि जो मुतालबो आहे जेको मज़कूर आहे जेके पुलिस एहलकार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे खां साणनि इंसाफ़ कयो वञे। जी।